एॾी वॾी जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां ज़ात खे जेको आहे विसारे छॾियो आहे। अॼुकल्ह असांजा नौजवान चवंदा साईं ॾाढ़ी रखंदासीं त नौकिरी कान थी मिले साईं, साईं नौकिरी न मिलंदी। हा जेकॾहिं ॾाढी साईं नौकिरी त न मिलंदी पर हिन सां गॾु जेकी आहे उहो माई बि असांखे न मिलंदी। हे मुस्लमान नौजवान था इहा ॻाल्हि कनि, साईं ॾाढी रखंदासीं पोइ असांजी नौकिरी बि वेंदी, छाजे करे उहो रूल आहे केरु जेको आहे नौकिरियुनि जे अंदरि ॾाढी रखे सघे थो। ऐं अहिड़ी तरह कोई रिश्तो बि हो असांखे मया भार दोस्तो शैतान जो धोखो आहे। हे शैतान छा हिन टाइम जेको आहे मूंखे ॾाढी आहे मां छड़ो वेठो आहियां, जेके काइनात में अंदरि ॾाढी वारा उन्हनि जा शादी न कई आहे, हे शैतान जो अमलो आहे। शैतान तव्हांखे तबाह करणु चाहे थो, तव्हांखे नाकाम करणु जेको आहे उहो चाहे थो। असां सिर्फ़ु जेको आहे ज़ाहिर खे ॾिसी करे हुकुम था लॻायूं। केतिरा जेको आहे तरीक़ा असां पंहिंजा मुस्लमान जेको आहे उहे पंहिंजी ज़िंदगी खे कढी करे गेरनि जा तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि। बाक़ी शिकवा इहा कंदासीं त साईं बरक़त जेकी आहे घर जे अंदरि न आहे, सुकून जेको आहे घर जे अंदरि न आहे, पैसे जे अंदरि केतिरा कमाए थो पैसे जे अंदरि बरक़त न आहे, तव्हांजे कारोबार जे अंदरि बरक़त छो अचे पोइ? तव्हां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जेको आहे ज़िंदगी जे अंदरि न रखियो आहे, तव्हांजे कारोबार जे अंदरि बरक़त अचे छो? मैं भार दो तौबा आहे जेको इस्तग़फ़ार जो मक़ाम आहे, असां तौबा इस्तग़फ़ार कयूं।